अस्सलाम वालेकुम या अली मदद मां आहियां महर फ़कीर। हिन वक़्तु गडाब जे इलाइक़े में नाराथर जबल ते बीठो आहियां जिते मतारनि जूं क़बरूं आहिनि ऐं मतारनि जो ज़िक्र मुखीअ सां गॾु शाह लतीफ़ जे रिसाले में मौजूदु आहे। हाणे हीअ हिकिड़ी वॾी क़बर आहे, डिघी क़बर आहे। हिन ते को नालो निशान आहे त ही कंहिंजी मज़ार आहे। ही ॿाहिरि आबादी आहे। ही हेठि क़ब्रिस्तान आहे। ओ ये साम्हूं सफ़ेद क़बरूं। ही अलम पाक लॻल आहे। ही मथे रस्तो ही नाराथर जो जबल जो आहे, जेको डिघो आहे। ठीकु आहे। थोरो हली मथां खां खे मतारनि जूं जेके ॿियूं क़बरूं आहिनि उन्हनि जो बि दीदार करायां। हिते को क़बरुनि ते नालो निशान कोन्हे। ॿिनि टिनि क़बरुनि ते नाला नज़र आया। हिक ते लिखियलु हुयो हाजी इस्माइल, ॿिए ते हालार हाजी ऐं ॿियनि क़बरुनि ते को नालो निशान कोन हुयो। क़बरुनि जी जेके मथां पथर पियल हुया, इहे बि क़दीम दौर जा नज़र पिया आया, जिन ते काफ़ी चिटसाली हुई। क़बरुनि जी जेके हू 5 क़बरूं हेठि हुयूं, 6 क़बरूं 5 लॻनि, हिकिड़ी चौदीवारी खां ॿाहिरि आहे। उन्हनि सभिनी क़बरुनि जो अंदाज़ कद काठ हिकिड़ो ई आहे, जिन ते नाला बि लिखियल आहिनि, पर को सन न आहे लिखियलु ऐं को कुतुबो न आहे लॻल। ॿियो न का सरकारी हिसाब सां का सार संभाल आहे। ही ॿाहिरि आबादी आहे। लीमा, चकूं, मुख़्तलिफ़ फ्रूट जा वण लॻल आहिनि। ही साम्हूं क़बरूं आहिनि हेठि। ही क़बरूं आहिनि। हिन चौदीवार में 6 क़बरूं आहिनि ऐं हिकिड़ी साइड में क़बर आहे। 2 या 3 क़बरुनि जा नाला पढ़ी सघियासीं। ॿियनि जा नाला सम्झ में न आया, छो त क़बरुनि खे सही माना में जेकॾहिं धोई साफ़ कयो वञे त ख़बर पइजी सघे थी। बाक़ी हीउ किसो मोखी ऐं मतारनि जो किसो आहे। पर हिकिड़ी अजब जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त मोखी हितां खां काफ़ी परे असीं पंधु करे आया आहियूं। त चवनि था त मतारा हुते मोखीअ जे दुकान ते मंद पीअण दौरान जॾहिं ख़बर पई त उन्हनि में मंद में या शराब में ज़हर हुयो, हू हुते दम ॾिनऊं। जो हुते दम ॾिनऊं त हिननि खे नाराथर जबल ते शाला हिकिड़े मक़सद खां दफ़न कयो वियो। हा चवां थो। सो मोकिलाणी न आहे। अस्सलाम वालेकुम या अली मदद महर फ़कीर, नाराथर जबल, मतारनि जूं क़बरूं, कराची सिंध। अस्सलाम वालेकुम या अली मदद। ही लजपत आया पोयां सॾे पियो वञांसि थो। ठीकु आहे।